नाज़रीन, गुज़िरियल रात मदजी में क़त्ल कयल घुटकी वासी पेटे अलफ अॻवान ज़फ़रुल्लाह लाखो जो मड़ अबाणे ॻोठ पहुचायो वियो आहे। इन मौक़े ते मक़तूल जे वारसनि एहतिजाज करे जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। कहीं भी सूरत में असां कंहिं बि मरहले को कोन कीबाईंदासीं। असांखे उस्ताद जा क़ातिल घुर्जनि, असांजे शहीद रफ़रुल्लाह लाखे सां इंसाफ़ थियणु घुर्जे। असांजो दोस्त बहादुर अॻवान ईअं बेदर्दी सां क़त्ल कयो वियो रोड ते। हीअ सिंध लॻे ईअं तो हाणे बेरूत बणिजी वई आहे। बम धमाका ऐं गोलियूं जिॾों कॾों लगन पयूं। काफ़ी असांजे उस्तादनि खे शहीद कयो थो वञे। अॼोको एहतिजाज इन सिलसिले जी कड़ी आहे। असां घुर कयूं था त महिरबानी करे वज़ीर आला सिंध खां बि त असांजे शहीद जे क़ातिल खे फौरन गिरफ़्तार कयो। IG सिंध, DIG लाड़काणो, ASP लाड़काणो का पुरज़ोर मुतालबो कयूं था त सिंध जा उस्ताद अमन पसंद आहिनि, पैगम्बरी पेशे सां वाबस्ता आहिनि। अवां खे असीं 3 ॾींहनि जो अल्टीमेटम ॾियूं था। जेकॾहिं 3 ॾींहनि अंदरि क़ातिल गिरफ़्तार कयो था त ठीकु आहे, न त सिंध जो उस्ताद जेको सख़्त खां सख़्त कदम खणंदो उन जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत हूंदी। पूरे ज़िले जा उस्ताद, पूरी सिंध जा उस्ताद ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी करे तदरीसी अमल खे जारी रखंदा ऐं उन तदरीसी अमल जारी रखण सां गॾोगॾु असांजे सभिनी स्कूलनि ते कारा झंडा चढ़िया वेंदा। पर असां गवर्नमेंट खे 3 ॾींहनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे। जे 3 ॾींहनि ताईं असांजे शहीद अॻवान जा क़ातिल गिरफ़्तार न कया विया त पोइ असां को इंतहाई कदम खणंदे तइलीमी बैकाट जो बि ऐलान करे सघूं। कंहिं बि सूरत में उनजे क़ातिलनि खे कैफ़े किरदार ते पहुचाइण लाइ असां सभु स्ट्रगल कंदासीं। जहिड़ो हुकुम असांखे पेटे अलफ ॾींदी असां उन ते अमल कंदे उन्हनि सां जेको आहे सो बराबरि जा शरीक। ऐं जेतिरे ताईं उस्ताद जा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि, असां इहो वचन कयूं था त असां ख़ामोश कोन वेहंदासीं ऐं असां गवर्नमेंट ऐं लॉ एंड फोर्सिस खां इहो मुतालबो कयूं था त महिरबानी करे जल्द खां जल्द साईं ज़फ़र लाखो जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। नाज़रीन, रखण में कुझु ॾींहं अॻु क़त्ल कयल